दादू मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त दादू में फर्स्ट सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट मोहम्मद अशरफ ॾहरा जी अदालत जहिड़े केस में 16 ॼणनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत सईद पंवर इरफान पंवर खे 2 साल ऐं 2 लख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत शमसदीन रियाज़ सजाद शाहिद रिज़वान आसिफ खे 1 साल कैद ऐं 10,000 रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। ॿी धुर जे 7 जवाबदार नादिर अली, अली अहमद मज़र, ज़हूर मंज़ूर, मीर गुलाम हुसैन खे 1 साल कैद ऐं 10,000 रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो। जवाबदारनि में पाणी जी नेकाल तां झेड़ो थियो, जंहिंजो 1 साल अॻु फुलजी स्टेशन ते केस दाख़िल कयो वियो। ॿिन्ही धुरनि जे 16 ॼणनि खे सज़ा ॿुधाइण बाद हथकड़ियूं हणी जुडिशनल लॉकअप मां डिस्ट्रिक्ट जेल दादू मोकिलियो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।